हेलो अस्सलाम वालेकुम। अज वही इल्म कीमिया जो नओं टॉपिक आओ इफ्तिखार में बुरोई तव्हांखे इल्म कीमिया जो नओं टॉपिक सम्झाईंदुसि। अॼु असांजो इल्म कीमिया जो टॉपिक आहे कीमियाई अमल। कीमियाई अमल, कीमियाई अमल, इंग्लिश में केमिकल रिएक्शन। केमिकल रिएक्शंस यानी कीमियाई अमल। कीमियाई अमल आहे छा? कीमियाई अमल छा आहे? कीमियाई अमल एक अहिड़ो अमल आहे जे अमल वसीले हिकिड़नि मरकबनि मां, हिकिड़नि एलिमेंटनि मां, अंसरनि मां ॿिया नवां मरकब ठहंदा आहिनि। यानी 2, 3, 4 एलिमेंट मिली करे पाण में नवां मरकब ठाहींदा आहिनि। नवां मरकब ठाहींदा आहिनि ऐं जेको आहे सो जेके उहे नवां मरकब हूंदा आहिनि उन जूं ख़ासियतूं बिल्कुलु ई उन्हनि एलिमेंट्स खां अलॻि हूंदियूं। जीअं असांखे जॉन डाल्टन बि एटम जी वसफ़ ॾिनी हुई ऐं असांखे ॿुधायो हुई त भई जेके बि अंसरनि जा एटम आहिनि उहे पाण में केमिकल रिएक्शन्स कंदा आहिनि, कीमियाई अमल करे नवां मरकब ठाहींदा आहिनि। जीअं त पाण ॿियूं बि शयूं सिखियूं आहिनि, फार्मूला वग़ैरह सभु कुझु, त उन में असां इहो ई हमेशह लिखियो आहे, मसावात में भी लिखियो आहे इहो त यानी हिकिड़ा हूंदा आहिनि रिएक्टेंट्स, यानी अमल कंदड़ एलिमेंट हूंदा आहिनि। उहे जॾहिं बि पाण में अमल कंदा मतिलबु H2 + O2 ही केमिकल रिएक्शन थिए थो त ही नओं मरकब यानी H2O वाटर या हाइड्रोजन मोनोऑक्साइड ठहे थो। हाणे ही पाणी अगरि ठहे थो ॿ अंसरनि जे मिलाप सां, यानी हिकिड़ा हाइड्रोजन की अलग खासियत, ऑक्सीजन की अलग खासियत, बई जॾहिं पाण में मिलंदा, हाणे उन में जॾहिं बि हिकिड़ी पंहिंजो केमिकल मिलाप थींदो त उन जे रिज़ल्ट में नओं कंपाउंड मरकब ठहंदो। त उहो बिल्कुलु छा आहे, उहो हिकिड़ो कीमियाई अमल जे ज़रिए आहे। यानी ही हिकिड़ो अहिड़ो अमल आहे, कोई अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें एटम, एलिमेंट्स जा एटम पाण में मिली करे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जोड़ ठाहींदा आहिनि। यानी आयनिक जोड़, आयनिक बॉन्ड ठाहींदा आहिनि ऐं कोवलेंट जेको आहे सो बॉन्ड ठाहींदा आहिनि। यानी पाण में शराकती बि जोड़ो क़ाइमु कंदा आहिनि ऐं आयनिक यानी ॾे वठि जो कमु बि कंदा आहिनि। इन ॿिन्हिनि जी सूरत में, ॿिन्हिनि रिएक्शन जी सूरत में नवां मरकब असांजा ठहंदा आहिनि। त उनखे उहे कीमियाई जेको आहे सो रिएक्शन चइबो आहे। ही पूरी काइनात में जेको आहे सो हर वक़्तु अहिड़ा केमिकल रिएक्शन्स थींदा रहंदा आहिनि। यानी हाइड्रोजन सड़ी करे ॿरी करे उन में न्यूक्लियर फ्यूजन थींदो आहे, जंहिंजे नतीजे में हीलियम ठहंदो आहे। वरी हीलियम मां जेको आहे सो बेरियम ठहंदो आहे, उनखां बाद में कार्बन ऑक्सीजन ठहंदो आहे, नाइट्रोजन। ही सभु आंसर में ईअं जेको आहे सो केमिकल रिएक्शन्स आहे, इहा हिकु प्रोसेस आहे, अहिड़ो अमल आहे जंहिंसां उन जा एटम पाण में रिएक्ट करे नवां मरकब ठाहींदा आहिनि। असां मिसाल मुंहिंजी कापर आहे प्लस सल्फेट आहे, SO4 सल्फेट आहे असांजो। हाणे कापर सल्फेट अगरि रिएक्शन कंदा त हिन जे बदिले में कापर सल्फेट ठहंदो SO4। यानी हिन जा एटम पाण में अहिड़ी तरह जुड़ंदा मिलंदा जो ही कापर सल्फेट ठही वेंदो। पोटेशियम आहे प्लस पोटेशियम सल्फेट आहे, त हिन खे असां पोटेशियम सल्फेट असांजो ही बिल्कुलु ठही वेंदो। यानी ॿिन्हिनि जो रिएक्शन एटमनि जे हिसाब सां थींदो। ऐं इहो बि आहे बिल्कुलु त यानी जेके बि आंसर जा एटम आहिनि उहे हर भरू तयारु न हूंदा आहिनि केमिकल रिएक्शन करण लाइ, जीअं लॉ ऑफ इनर्शिया आहे, पर तॾहिं तयारु थींदा आहिनि जॾहिं उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त असांजो बैलेंस इलेक्ट्रॉन पूरो थिए, त असां जेको आहे सो या ख़ार्ज कयूं इन सूरत में, या इलेक्ट्रॉन ख़ार्ज कंदा आहिनि या इलेक्ट्रॉन वठंदा आहिनि। अहिड़ी तरह सां उहो वरी पूरा नवां मरकब उन सूरत में ठही वेंदा आहिनि, हुनजो पाण में बॉन्ड थींदो आहे, जोड़ थींदो आहे। बाक़ी जेका शराकती आहे उन में सिर्फ़ु शराकत थींदी आहे ॿिन्हिनि जी ऐं हिकिड़ा नवां कंपाउंड ठहींदा आहिनि। सिंपली आख़िर में इहो ई चवंदासीं त कीमियाई अमल या केमिकल रिएक्शन हिकिड़ो उहो अमल आहे जंहिंजे करे हिकिड़ा एलिमेंट आंसर मिली करे नवां मरकब, नयूं शयूं ठाहींदा आहिनि, जिन जूं ख़ासियतूं हुननि जेके रिएक्टेंट्स आहिनि उन्हनि खां न लॻे। वाटर या हाइड्रोजन मोनोऑक्साइड जी ख़ासियत इन ॿिनि खां बिल्कुलु ई अलॻि आहे। अहिड़ी तरह सां अॼु तव्हां इहा सम्झी टॉपिक में त कीमियाई अमल छा आहे।
ॿिए असांजो जेको टॉपिक थींदो हाणे उहो आहे केमिकल रिएक्शन जा क़िस्म, कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि ऐं उहे क़िस्म कीअं थींदा आहिनि, त उहो ॿी वीडियो में। महिरबानी, थैंक यू।